नाज़िन, मेहरान टीवी जे सर ते मेहर में द स्टूडेंट मॉडल हाई स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था रियाज़ चांडियो जी ही रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं रियाज़ चांडियो। नाज़रीन, मेहरान टीवी ऐं सिंधी मीडिया पारां 6 डिसंबर ते सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। उन जे हवाले सां सॼी सिंध जी मेहर में बि सकाफ़ती रंग निकिरी पिया आहिनि ऐं दी स्टूडेंट मॉडल हाई स्कूल मेहर पारां तमामु वॾो हिते प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे। अचो त असीं हिते जेके महिमान शरीक आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं प्रोग्राम जूं झलकियूं बि तव्हांखे ॾेखारींदासीं त महिमान जो छा चवणु आहे। साईं, हक़ीक़त में सच पुछो त असांजी दिलि ईअं थी चए त इहो जेको मेहरान टीवी वारनि बि जेको आहे सो असांजी पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं जहिड़े नमूने सां मल्हाइण जे लाइ इहे स्कूलनि में इहे प्रोग्राम इहे ॾिसो नंढड़ा मासूम ॿार आहिनि, उन्हनि खे जेको आहे असां नए सिरे सां इहे माना तव्हांजे चैनल जी इन मदद सां नंढनि ॿारनि में शऊर पैदा थो थिए। नंढे लाइ खां वठी त पंहिंजी सकाफ़त छा आहे माण्हुनि खे ख़बर ई कान हूंदी त सकाफ़त हाणे असांजा इहे अॼु नंढा सुभाणे वॾा इहे नौजवान थींदा ऐं इंशाअल्लाह ताला इहे मेहरान टीवी चैनल जे इन तवसुत सां इहे कॾहिं बि पंहिंजी सकाफ़त खे विसारे न सघंदा। इन्हनि प्रोग्रामनि सां असांजे सिंध में वॾी सुजागी थिए थी। इहे असांजो जेको उत्साह पैदा थो थिए तमामु निहायत उभरी अचे थो। असीं गस्टा वारनि अॻु बि हर प्रोग्राम में तावन कयो आहे। इंशाअल्लाह 6 डिसंबर जे प्रोग्राम में बि असीं गस्टा तरफ़ां भरपूर हिमायत भी कंदासीं ऐं शिरकत भी कंदासीं। 6 डिसंबर जे हवाले सां असां तव्हां सां गॾूं रैली में ऐं शुक्र जो हिन भेरे सभु कम गॾियल आहे। सभई ख़ासि करे तव्हांजा प्रोग्राम हर साल तालीमी सिरे हेठि जेके थींदा आहिनि उन में असां ऐं डान ग्रामर स्कूल SMS स्कूल ॿई तव्हां सां कुल्हे मिलाए शरीक थींदा आहिनि। मेहरान टीवीअ बि उन हवाले सां हिकिड़ी पंहिंजी शानदार रिवायत खे वधायो आहे ऐं सिंधी मीडिया जे सॾ ते हिन ॾियारे खे शानदार नमूने मल्हाए पियो वञे। हिन दी स्टूडेंट्स मॉडल हाई स्कूल जा जीअं हर साल शानाइता ऐं पुरवकार शानदार प्रोग्राम थियनि था, तीअं हिन साल बि ही जेतोणीकि घुट ॿूसट वारा ॾींहं आहिनि, कोरोना जे करे माण्हू परेशान आहिनि, तालीमी इदारनि खे मोकलूं थी वियूं आहिनि, पर उन बावजूदि हिकिड़ो शानदार प्रोग्राम तव्हांजे आॾो असां सभिनी ॾिठो। जी, सिंधी मीडिया पारां जेको ही सकाफ़त खे जो मल्हाइण जो ऐलान कयो आहे उन में सॼी सिंध में जिते जेके शहर आहिनि उन में सकाफ़त जा मुख़्तलिफ़ जेके रंग आहिनि उहे वधीक निर्वार पिया थियनि ऐं सिंधी क़ौम जी जेके मजमूई तौरु ॿधी आहे, सिंध जो कल्चर आहे, सिंध जूं रवायतूं आहिनि उहे नए सिरे उजागर थियनि पियूं ऐं सॼो इहो क्रेडिट सिंधी मीडिया ॾे वञे पियो। जेके नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि जेके पंहिंजी सकाफ़त ते गीत ॻाइनि था, पंहिंजे शहर खे, पंहिंजे जेके शख़्सियतूं आहिनि, पंहिंजा जेको कल्चर आहे, पंहिंजी जेकी पुराणी सदियुनि खां हज़ारे सालनि जी पुराणी तहज़ीब आहे उनखे ॿुधाइनि था, उन ते ॻाल्हाइनि था, उन ते टेबलो पेश कनि था ऐं जेको मजमूई तौरु सिंधी क़ौम जो जेको गॾियल आवाज़ु आहे सिंध उन जी जेका सो मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उन्हनि खे निवार पिया कनि। त मुंहिंजे ख़्याल में ही जेको आहे सो हुन में मेहरान टीवी समेत जंहिं सिंधी मीडिया हिन जो किरदारु अदा कयो आहे उहो इंतिहाई शानदार आहे। रियाज़ चांडियो, मेहरान टीवी में।